अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो। अॼु जी कहाणीअ जो उनवान आहे जेको कमाए सो खाए। हिकिड़े घर में हिकिड़ो कुओ, हिकु कुकड़ ऐं हिकु ॾेॾ रहंदा हुआ। टिन्ही जी पाण में घाटी दोस्ती हुई। हिकु ॾींहुं कुकड़ कणक जो हिकु संग लधो ऐं ॿिन्ही दोस्तनि खे चयाईं त हिन मां दाणा कढूं। कुए चयो, अॼु त मां घुमण थो वञा, मूं वटि वक़्तु नाहे। ॾेॾर चयो त अॼु मां राॻ थो ॻायां, तंहिं करे मूंखे त माफ़ ई कयो। तॾहिं कुकड़ चयो त चङो, आऊं थो संग मां दाणा कढां। पोइ हिन दाणा कढिया ऐं दोस्तनि खे सॾे चयाईं त ॾिसो त सही कहिड़ा न सुठा दाणा आहिनि। दाणा ॾिसी ॿई तमामु घणो ख़ुशि थिया। कुकड़ चयनि त भला हाणे इन्हनि खे पीआरे त अचो नी भला। इहो ॿुधी कुए खणी कंधु फेरायो ऐं चयाईं त मूंखां त न खॼंदो। ॾेॾर चयो त मूंखे त रस्तो ई न आहे ॾिठल। तंहिं करे कुकड़ चयो, चङो, आऊं थो पीआरे अचां। जॾहिं हू दाणा पीआरे आयो तॾहिं ॿई ॼणा सिरकी अची संदसि वेझो वेठा। चयाऊं त अटो ॾाढो सुठो आहे, हिन जी मानी बि वाह जी थींदी। कुकड़ खेनि चयो त भला पचायो मानी, हाणे पोइ पचायो मानी त गॾु करे खाऊं। कुए चयो त मां त पचाइण ई कोन ॼाणा, मूंखे त इहो पचाइण जो कमु बिल्कुलु न वणंदो आहे। ॾेॾर चयो त मुंहिंजा त हथ सड़ंदा आहिनि, मूंखे कहिड़ो वरी ईंदो आहे इहो पचाइण। तंहिं ते कुकड़ मानी बि वेही वीचारे पाण पचाई। जॾहिं मानी पची तयारु थी तॾहिं हू बि सिरकी अची हिन सां गॾु वेठा ऐं कुकड़ खे चयाऊं त दोस्त, असांखे बि खाराए। कुकड़ जवाब में हिकिड़ी वॾी बांग ॾेई चयो त जेको कमु करे सो खाए, जेको सुस्ती करे सो सिकी मरे। तंहिं करे ॿारो हमेशह पंहिंजे दोस्तनि जो, पंहिंजे घर वारनि जो, पंहिंजे वॾनि जो, पंहिंजे भाइरनि जो, भेनरनि जो हमेशह कम में हथु वंडाइणु घुरिजे। ठीकु आहे नी? छो जो ईअं न थिए जो वरी तव्हांखे बि इन्हनि कुए ऐं ॾेॾर वांगुरु पछताइणो पए। तंहिं करे अॼु जी कहाणीअ जो हिते इख़्तिताम कयूं था। इजाज़त ॾींदो। अल्लाह हाफ़िज़।